नाज नवाज न्यूज़ में भली कार आया संजा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त हूअ गिरफ़्तारी ऐं नकली केसिस खां डिॼण वारी न आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾींदड़ जो चहिरो क़ौम खे ॾेखारणु घुरिजे ऐं दरख़्वास्त गुज़ार खे 21 न पर 22 तोपुनि जी सलामी ॾिनी वञे। इमरान ख़ान वज़ीर आज़म जी कुर्सी ते धाड़ो हणी वेठो आहे। वज़ीर आज़म खे आइन इख़्तियार ॾिए थो त पर इमरान ख़ान न आइनी ऐं न ई वरी चूंडियल वज़ीर आज़म आहे। PTM में शामिल समूरियूं जमायतूं हिक पेज ते आहिनि। वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ में नए DG ISI जी मुक़ररी ते मुशावरत मुकम्मल। नए DG ISI जी मुक़ररी जो मरहलो शुरू थी चुको आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे थो सिविल ऐं फ़ौजी क़यादत साबित कयो त मुल्की इस्तेकाम सलामती ऐं तरक़ी लाइ इदारा मुतहरिक आहिनि। सिंध हाई कोर्ट आमदनी खां वधीक असासा रखण वारे केस में स्पीकर आगाज़ सराज दुरानी समेत 8 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत आगाज़ सराज दुरानी जी घरवारी ऐं पुटनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। सिंध हाई कोर्ट GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो नवाज़ शाह भाॾाई ऐं ॿियनि अॻवाननि जा नाला फ़ौज शेड्यूल मां कढण जो हुकम ॾेई छॾियो। नाला फ़ौज शेड्यूल मां कढण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी जस्म सरबराह रियाज़ चांडियो ऐं ॿिया अॻवान सिंध हाई कोर्ट में पेश थिया। सिंध हुकूमत पारां जवाब जमा करायो वियो। अदालत सिंध हाई कोर्ट जो घरू खाते खे दरख़्वास्त गुज़ारनि जा अकाउंट्स 15 ॾींहंनि अंदरि खोलण जो पिणु हुकम ॾिनो वियो। अवामी माण्हू आहियूं, अवामी हक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं। हुकूमत जा नाला फ़ौज शेड्यूल में विझी विसाइण चाहे थी दरख़्वास्त गुज़ार जो मौक़े। वफ़ाक़ी वज़ीरनि खे कूड़ ॻाल्हाइण ते शर्म अचणु घुरिजे। ओगरा में सिंध जी नुमाइंदगी न आहे। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जी प्रेस कॉन्फ्रेंस चई मौजूदा हुक्मराननि खां शयूं नथियूं संभालजनि। बिजली गैस ऐं पेट्रोल जी शयुनि में ॾींहों ॾींहुं वाधि थी रही आहे। मुल्क में कोरोना वायरस के वधीक 21 मरीज़ फौत। हयाती विञाइंदड़नि जो मजमूई अंग 28,173 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1001 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह ॿ चोटी से रही। हैदराबाद जी अदालत में कुरतुल उर्फ एनी बलोच क़तल केस जी ॿुधणी। अदालत में जांच ऑफिसर केस जो पको चालान पेश न करे सघियो। वधीक मोहलत जी दरख़्वास्त। अदालत पारां 16 अक्टूबर ताईं पको चालान जमा कराइण जो हुकुम। हैदराबाद में बल्दिया थाने जी हद जतोई चौक ते हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। सीमेंट जी दुकान ते कम कंदड़ फोरियत वहीद अली डोमकी हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियो। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणी दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे। मानसैदाबाद में ड्रेनेज जी खूह जी सफ़ाई दौरान करंट लॻण वारो वाक़ियो। 4 ॾींहं अॻु बिजली जो करंट लॻण सबबि ज़ख़्मी थियल सफ़ाई कंदड़ मुलाज़िम फौत वियो। सिराई वाहिद बख़्श ज़ख़्मनि जी सट नसंदे सेवाणी जी अस्पताल में फौत थियो। फौतियुनि जो अंग बची वियो। सफ़ाई दौरान करंट लॻण सबबि सिराई नबी बख़्श फौत थियो हो। लाड़काने जी अली नवाज़ कॉलोनी में हथियारबंद घर भातियुनि खे यरगमाल बणाए लख रुपया फुरे विया। हथियारबंद घर भातियुनि खे यरगमाल बणाए रोक रक़म सोना ज़ेवर ऐं मोबाइल फोन खणी विया। हद जी पुलिस बाक़ी जा तफ़सील वठी शाहिदियूं गॾु करे जांच शुरू करे छॾी। ऐं उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान जी 73 सालगिरह मल्हाई पई वञे। नुसरत फ़तेह अली ख़ान जा ॻायल गीत अॼु बि झर झंग में ॿुधा वञनि था।